नाजरीन अस्सलाम वालेकुम। हमारी सिर्फ शाइन टीवी न्यूज़ के शाइन टीवी न्यूज़ में भलीकार सालेपट रिपोर्ट मोहम्मद सचल मला सालेपट लगोट गुलसन चाकरानी जे रवासन मस्मात फरजाना दी जानिब चाकरानी पंहिंजी अमर मस्मात नज़ीरा चाकरानी मुर्स मोहम्मद मुराद और सदा चाकरानी समेत प्रेस क्लब सालेपट पहुंचे एहतजाज कंदे मीडिया ॾो दावो आहे त मूं पंहिंजे राज ख़ुशी सां मोहम्मद मुराद और सदा गुलबहार चाकरानी सां कुरट सबूरी में शरीयत मुताबिक शादी कई आहे ऐं निकाहनामो मौजूद है जैं सबब बासर वडेरो अरबाब और अरबेलो चाकरानी ढोलियो शहजादो चाकरानी ऐं ॿियनि जरगो करे असांखे कारोकारी करार ॾेई छॾियो आहे ऐं असांखे क़तल करण जी फतवा जारी करे छॾी आहे जो असां हींअर दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि हाई कोर्ट सखर सेशन कोर्ट सखर ऐं आला इंतज़ामिया खे अपील कई आहे त अज़ नोटिस वठी मज़कूरा बासरनि ख़िलाफ़ असराइतो क़ानूनी कदम खणे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मां पंहिंजे फुफाट सां कई हाणे चए थो मां पाण शादी कंदुमि असांखे मौत मारी धमकी थो ॾिए हाणे बि असांखे कढ लॻा साईं असां फुफाट सां असां ॿिन्हिनि शादी कया हाई कोर्ट में जंहिंमें छोकिरी जो भाउ राज़ी आहे ॿई भाइर राज़ी था ऐं हाणे असांखे मौत मारण जी धमकियूं थो ॾिए अरबेलो चाकराणी चए थो छोकिरी चए थो मां पाण पढ़ण में असांखे मुल्क निकाली आहे कारीगर जो टिको ॾेई छॾियो अथई चए थो या 4 लाख रुपया ॾे मुल्क निकाली लो हाणे असांखे उतां ख़तरो हाणे बि असां दरपा धरूं हाणे असांखे जो बि नुक़सानु पियो त जनू जी खणो हाथ ज़िम्मेवार अरबाब चाकराणी जो वॾेरो आहे उहो चए थो इहा छोकिरी मूंखे ॾे शादी मां कयां मुंहिंजी ॿार मासूम नई जवान हो जेको 70 साल जो चए थो मूंखे ॾियो भाई बेवाला हथियार खणी खोयूं थो लॻे असांजी कंहिं महिल घरनि में हमिलो कयूं गिराक ते असांखे धक छो हणे हुकूमत हवाले ख़ुदा करणु असांखे हुकूमत साथ ॾिए।